नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में गर्मी जी मौसम में वाह थींदे ई गर्मी जी मौसम जो बहितरीन मेवो खजी खिपरो जी मार्केट में अची वई है। गर्मी जी मौसम जो लज़ीज़ ज़ाइको रखंदड़ खजी, जंहिंखे कतल बि चयो वेंदो आहे, जेको गर्मी में पचंदी है। खजनि खे गॾु करे तेल में रखंदा आहिनि त कतल तयारु थी वेंदी है, जंहिंखे खिपरो जा शहरी वॾे शौक़ सां खाईंदा आहिनि। खजी माशाल्लाह सुठो वण है, फर्स्ट क्लास। साल में हिकिड़ो दफ़ो मेवा त सुठी थींदी आहे ऐं टेस्टी बि हूंदी आहे माशाल्लाह। उहा त ख़ैर ॿी शइ फ़र्क़ु ज़रूरु हूंदो, हिन खजी उन खां खजी फ़र्क़ु ज़रूरु हूंदो। हिकिड़ो चकर साईं जी हाँ, ही गर्मी जी वधीक थींदी जल्दी तयारु थींदी आहे। खजी खाइण में भली आहे। वरी पाल हाणे कतल ठाहींदा आहियूं जी। ही बसि शाम जो लॻाईंदा आहियूं, सुबुह जो तयारु। हिते शहर में खपाईंदा आहियूं, बाराड़ी ते खपाईंदा आहियूं 40 रुपए किलो। हाँ शुक्र आहे, कंहिं ते 10 रुपए किले ते, कंहिं ते 15 रुपया, किथे ॿई ते। 12 महीने खजी तयारु थींदी आहे। खजी आहे हिते ख़ासि करे 2 क़िस्म थींदा आहिनि, हिकिड़ी पीले कलर जी थींदी आहे, हिकिड़ी ॻाढ़े कलर जी थींदी आहे। असां जेॾी महिल खजी बिल्कुलु पीली थी वेंदी आहे उनखे उन टाइम लाहींदा आहियूं। ॻाढ़ी कुझु पहिरीं शुरू में कची हूंदी आहे, उनखां पोइ जेॾी महिल पकी ॻाढ़ी थींदी आहे, डंगो उन मां छहणु शुरू थींदो आहे, उनखे पोइ लाहे मार्केट में जेको सेल कंदा आहियूं। खजी जे हिसाब सां, मार्केट जे हिसाब सां हिते उहे रेट कोन्हनि, जंहिंजे करे असांजी जेको सो बचत या वधीक थिए, पोइ बि गुज़र सफ़र लाइ असांजो कारोबार आहे जंहिंखे असां मौजूद पियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।